वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन की बाक़ायदा शुरुआत कंदासीं ख़बर सां। सॼी सिंध जियां कराची जे शहरनि में पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध खे रद्द करे छॾियो आहे। उन हवाले सां शहरियुनि आवाज़ टीवी जे रिपोर्टर आमिर सिप्रो सां कहिड़ा वीचार वंडिया आहिनि, अचो त ॾिसूं। तब्दीली सरकार जे तरफ़ां ही जेको राति पेट्रोल 5 रुपया, डीज़ल 5 रुपया महांगो कयो वियो आहे। अचो त पाण आवाम जी राय वठूं ऐं उन्हनि खां ॿुधूं त उन्हनि जो चवणु छा आहे। पेट्रोल महांगे थियण सां कहिड़ियुनि कहिड़ियुनि शयुनि ते असरु पवे थो। वफ़ाक़ी हुकूमत जेका आहे, इमरान ख़ान जी हुकूमत फेल थी चुकी आहे। मतिलबु ॾींहों ॾींहुं महंगाई घटि जेको पेट्रोल थिए थो फी लीटर 3 रुपया थिए थो, 2 रुपया थिए थो, वधाए वञे थो त 5 रुपया वधाए वञे थो, 10 रुपया वधाए वञे थो। को तरीक़ेकार कोन्हे। असां नाइंसाफ़ी आहे, वञूं काॾे इलाही पेट्रोल महांगो। पेट्रोल जे करे ॿियूं जेके रोज़मर्रा जी ज़िंदगी में जेके शयूं वापराइजनि थियूं उहे बि महांगी थी वियूं तमामु। हीअ जेका पाकिस्तान में बदतरीन हुकूमत आई आहे, जंहिं अवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। इमरान ख़ान हुकूमत अचण खां पहिरियों अवाम खे चवंदो हो, तॾहिं 70 रुपया पेट्रोल लीटर हूंदो हो, चवंदो अगर 80 रुपया होगा तो हुक्मरान करप्ट है। और हींअर संदस हुकूमत में तारीख़ जे बुलंद तरीन जो है 123 रुपया 90 पैसा पेट्रोल की क़ीमत थी वही आहे ऐं उन सां हर शइ महांगी थी वेंदी। असां रोज़ी काॾों क्यों बाबा, पेट्रोल महांगो थी वियो आहे, हाणे बि तेल खपी वियो आहे। 500 में 3 लीटर भी कुल नथा मिलनि, रोज़ी बंद आहे साईं असांजी। तो ये पेट्रोल महंगा करते हैं, वैसे आवाम वैसे भूखा मर रही है, लोग परेशान हैं। अब इसी परेशानी का लिए कि लोग अपने आप को खुदकुशी कर दे। ऐसी हुकूमत पूछती नहीं है। हज़रत उमर फारूक के ज़माने के अंदर एक गरीब औरत अगर आग लगाई तो उसको भी पूछते थे, यहाँ पूछने वाला कोई नहीं है। रोज़ बरोज़ आगे बढ़ते जा रहा है, ये तो अच्छी बात नहीं है, क्योंकि आवाम गरीब है, इनको तकलीफ है बेचारे। अभी देखो 100 रुपये का हम डालता था, पहले घर जा रहा था, फिर हम लोग मेहमान कोट जाता था। अभी देखो 100 का डालेंगे तो एक साइड पे जाते थे, दूसरे बार हम लोग उधर जाते हैं तो फिर 100 का डालेंगे। गरीबन सां ज़ुल्म आहे। असां स्टूडेंट माण्हू आहियूं, असां सुबुह जो पेट्रोल विझराए वञूं था, वरी मोट ते परेशान हूं त पेट्रोल कीअं विझरायूं। 2 रुपया लथो आहे त वरी 3 रुपया चढ़ियो आहे। गरीबन सां ज़ुल्म आहे। जी आवाम जी राय ॿुधी। आवाम जो चवणु आहे त पेट्रोल महांगो थियण सां तक़रीबन हर शयूं महांगियूं थियनि थियूं, मुर्गियुनि जे अघनि में, सब्ज़ी जे अघनि में, ऐं उन सां गॾोगॾु जेको तेल आहे, तेल बि महांगो थिए थो ऐं खाइण पीअण जे सभिनी शयुनि में महांगाई थींदी। पेट्रोल सां गॾोगॾु गाॾियुनि जे किराए में पिणु महांगी थींदी।